सच ॻाल्हाईंदो अचिजांइ। भले तोखे दोस्ती मां अलॻि करे छॾनि, रिश्तनि मां ख़तमु करे छॾनि, पर सच पंहिंजे ज़बान ते बरक़रार रखजांइ। अल्लाह उन मोड़ ते पहुचाईंदो अथई के रब ज़ुल जलाल वल इकराम उन मोड़ ते पहुचाईंदो अथई जिन तोखे नज़रअंदाज कयो, जिन तोखे पंहिंजी ज़िंदगीअ मां कढियो, जिन तोखे मन अलॻि करे छॾनि, अकेलो करे छॾनि। पोइ उहो वक़्तु बि ईंदो अथई, इहे क़दमनि ऐं पेरनि ते बि किरंदा अथई, माफ़ियूं बि वठंदा अथई। रब तोखे थोरी छॾींदो। तूं सच जी ज़बान रखंदो त अच न, ख़बर पवंदी असांजे प्यारे आका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां जेके ज़ुल्म थिया त उहे अल्लाह जी ज़ात व बरकात खे ख़बर आहे। पंहिंजे चाचे जन खां मन अज़ियतूं मिलियूं साईं जन खे, पंहिंजनि मां तकलीफ़ मिलियूं साईं जन खे। सबर, अॼु उन हस्ती खे तूं पाण थो ॾिसे, पूरी दुनिया तड़पे थी उन जी ज़ियारत जे लाइ। शाये ये सच्चे इंसान जी पहचान आहे। असां उन मुस्तफ़ा मोहम्मद जे पेर जी मिटी जे दज़ जे बराबर बि न थी सघंदासीं, पर सच वॾी ताक़त तो रखई। सच जी ज़बान बरक़रार रखजांइ, भले रिश्ता ख़तम थी वञे त सबर। रब तो चवे त इन अल्लाह व मसाबरीन, रब ते यकीन त कर न। जॾहिं अल्लाह उहो वक़्तु आणींदो आहे न, अल्लाह पाक जॾहिं उहो वक़्तु नाज़िल कंदो आहे न, त उन वक़्त में ॾाढो मज़ो हूंदो अथई, वॾी धमाका हूंदा अथई, वॾी ख़ुशियूं ऐं राहत हूंदी अथई, वॾी सुभान अल्लाह या रब्बी, रब जा शुक्र अदा उन वक़्त में कंदे। पर तूं एतिरो सब्र त कजांइ न, हिननि जी अज़ियतूं ॾाढी तुंहिंजी दिलि ॾुखाईंदियूं, पंहिंजनि जूं, दोस्तनि जूं, हुननि जूं, पाड़ेसरनि जूं, छो त तूं सचो इंसान आहे। सचाई ते बरक़रार रहिजांइ, पंहिंजी ज़बान तां सच खे न हटाइजांइ। ख़ुदा जो कसम, इहे उहे इंसान ते तुंहिंजी सचाई ते वॾो झलंदा अथई, झलंदई, सड़ंदई, ग़लति ॻाल्हाईंदे, गीबतियूं कंदई, गिलाऊं कंदई। ओ मां छा ॿुधायां, जीअं गीबत तुंहिंजी घणी हलंदी, तीअं रब तोखे बुलंद मकान ॾींदो। तूं करे त ॾिस न मुंहिंजा सोणा, कंहिंजी माउ जो लाल आहे, घबराइजांइ न, मायूस न रखजांइ, मथे हरी घड़ी ॾिसजांइ आसमान ते अल्लाह तूं मौजूद आहे, रब ज़ुल जलाल तूं मौजूद आहे। जिन खे ॻाल्हाइणो हुजे न, तूं उन्हनि खे दुआऊं ॾींदो कर, भले छो न तोखे घटि वधि ॻाल्हाइनि, घटिया क़िस्म जा अल्फाज़ कढनि, तूं उनखे दुआऊं ॾींदो अचिजांइ। ख़ुदा जो कसम, वॾी राहत ऐं सुकून मिलंदो अथई, सुकून। जेके तोसां ग़लति रवैया हलण वारा हूंदा न, उन्हनि खे राहत ऐं सुकून न हूंदो अथई। मां अल्लाह जो कसम तो खणी ॻाल्हि ॿुधायां, उन्हनि खे सुकून ऐं राहत, उन्हनि जी राति जी निंड बि आराम हूंदी अथई, पर रब ज़ुल जलाल वल इकराम तोखे सुकून जी निंड बि ॾींदो अथई ऐं राति जो सुठा सुठा ख़्वाब बि ॾेखारींदो अथई, ऐं अल्लाह पाक तोखे पंहिंजा मुइज़ा बि ॾेखारींदो अथई, ऐं अल्लाह पाक ग़ैबी मदद बि कंदो अथई, ग़ैबी अल्फाज़ बि ॾींदो अथई, ग़ैबी ॼाण बि